अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में हुआ सभी के चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान में हूअं त शुरू खां पर हाणे कुझु अरसे खां जेको आहे ॾे जवाब वठ जवाब वारी जेका आहे सूरत हाल आहे, सियासत बि उन जे गिर्द ई घुमी रही आहे चो तरफ़। गुज़िर ॾींहुं असां ॾिठो त अॻूणा जेके वज़ीर आज़म आहिनि ऐं PTI जा सरबराह इमरान ख़ान उहो हिकिड़ो पेपर कुझु खणी वेठा ऐं उन्हनि चयो त असीं अछो चोठो जेको आहे सो पेश था कयूं मौजूदा हुकूमत जो, ख़ासि तौर ते उन जेके माशी तौर ते नाकामियूं आहिनि उहे उन्हनि गिणाइण शुरू कयूं ऐं उन्हनि वॾा दावा पिया कया। हालांकि का पुराणी ॻाल्हि कोन्हे, 9 महीना अॻु जी ॻाल्हि आहे जॾहिं वज़ीर आज़म हुआ इमरान ख़ान साहिबु पाण, तॾहिं मुल्क जी छा सूरत हाल हुई, मईशत जी छा सूरत हाल हुई, बेरोज़गारी जी, महांगाई जी छा सूरत हाल, उहा कंहिंखां विसरी कोन्हे। माण्हुनि जो हाफ़्ज़ो एतिरो कमज़ोर कोन्हे, छाकाणि त ख़ान साहिबु ज़ाहिर आहे हर पॉलिटिकल पार्टी खे दावा जो हक़ आहे, सो उन्हनि दावाऊं पे कयूं त उन्हनि जे दौर में ॼाण त खीर जूं ऐं माखी जूं के नदियूं पे वहियूं ऐं मौजूदा हुकूमत में उहो सभु कुझु न आहे। सो कल्ह उन्हनि पंहिंजा कारनामा गिणाया ऐं मौजूदा हुकूमत जूं नाकामियूं गिणायूं। अॼु वरी उन जे जवाब में असांखे फाइनेंस मिनिस्टर आहिनि इसहाक डार साहिबु, उहे काबीना जे मुख़्तलिफ़ वज़ीरनि सां गॾु डिघी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नज़र आया ऐं हू ॿुधाइनि पिया त 2018 में छा सूरत हाल हुई जॾहिं हुननि इक़्तिदार छॾियो हो ऐं उनखां पोइ PTI छा कुझु कयो। मतिलबु ॾे जवाब वठ जवाब वारी सूरत हाल लॻी पई आहे, पर कंहिंखे बि परवाह न आहे त मुल्क जी मईशत किथे वञी पहुती आहे, उनखे कीअं बहितर कजे। दावाऊं वॾियूं थियूं, पहिरियां बि थींदियूं रहियूं, इसहाक डार आयो त वॾियूं दावाऊं थियूं, डॉलर ते कंट्रोल थींदो, ही सभु कुझु जेको थिए पियो पंहिंजो साम्हूं आहे। लोड़ियुनि आम माण्हुनि था, ख़ासि तौर ते जेको आम सफ़ा हिकिड़ो पुठिते पियल तबिको आहे, वधंदड़ महांगाई जो वधि खां वधि जेको शिकार थिए थो उहो आम तबिको थिए थो, जंहिंजी अटो जेका हिकिड़ी बुनियादी ज़रूरत आहे उहा उन्हनि जी पहुच खां परे थींदी पई वञे, 150 ऐं उनखां बि मथे वञे पियो। ॿियूं जेके आम वाइपे जी शयूं आहिनि अव्हां जे साम्हूं आहिनि ऐं कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जी हक़ीक़त इहा आहे त ॾिसूं था त एजेंडा इहा न आहे त आम माण्हुनि खे रिलीफ कीअं ॾिजे। सियासत थिए पई, हिक ॿिए खे हेठियों ॾेखारिणो आहे, इल्ज़ाम तराशी करणी आहे, उहो सिलसिलो त हले ई पियो। सो अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, सूरत हाल आहे कीअं। गॾोगॾु असीं ॻाल्हि ॿोल ज़ाहिर आहे हिकिड़ी असांजी बि मजबूरी थिए थी, जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त कीअं आहे पंजाब जी सूरत हाल। ऐं 9 तारीख़ ते उते इजलास तलब कयो वियो आहे, परवेज़ इलाही साहिब खे इतमा जो वोट वठिणो आहे 11 जनवरी खां अॻु में। सो उहा सूरत हाल कीअं आहे, उनखे घोरबल वोट मिली सघंदा या न, ऐं इमरान ख़ान उन लाइ कोशिशूं वठी रहिया आहिनि त इतमा जो वोट जेको आहे परवेज़ इलाही साहिब खे मिली वञे। 186 वोट उन्हनि खे घुरबल आहिनि ऐं ॻाल्हियूं इहे पियूं थियनि PTI मंझां ई जेके आहिनि खोड़ अहिड़ा मेंबर आहिनि जेके परवेज़ इलाही खे वोट न कंदा। उनखां पोइ सूरत हाल छा थींदी, उते जेको आहे वज़ीर आला कहिड़ो ईंदो, कहिड़ी पार्टी जो हूंदो, उन समूरी सूरत हाल ते पाण अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार इमदाद सुमरो साहिब जेके आहिनि उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इमदाद साहिबु, पहिरियां त पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं, हीउ जेको इल्ज़ामनि ऐं इंकिशाफ़नि वारो दौरु हाणे शुरू थियो आहे, बाजवा साहिब बि जवाब ॾियणु शुरू कया आहिनि, इनखे अव्हां कीअं था ॾिसो, इहो सिलसिलो किथे दंग कंदो? पोइ पाण ईंदासीं पंजाब में छा पियो थियणु वञे, परवेज़ इलाही खे इतमा जो वोट मिलंदो या न, पर उहो सेकेंड ते पाण अचूं था। इन्हनि खे कीअं था ॾिसो त हाणे बाजवा साहिब बि सीनियर सहाफ़ियुनि जे थ्रू जेके इंकिशाफ़ करे ऐं ॿुधाए पियो त ख़ान साहिब ते उन्हनि कहिड़ा कहिड़ा एहसान कया या हू छा कुझु कंदा रहिया आहिनि? महिरबानी नसीर, असल में जेका सूरत हाल आहे, माज़ी में मां ॾिठो हूंदो त जॾहिं कंहिं बि रिटायर्ड या हाज़िर सर्विस आर्मी चीफ ते कोई इल्ज़ाम लॻंदो हो त ISPR साम्हूं ईंदो हुयो। ही पहिरियों दफ़ो पियो थिए त ISPR इन्हनि मामलनि खां पाण खे परे रखियो आहे। ऐं ज़ाहिर आहे उन जेका हाई कमान आहे फ़ौज जी, उन्हनि फ़ैसिलो कयो आहे त पाकिस्तान जी फ़ौज हाणे सियासत खां परे रहंदी ऐं पॉलिटिकल हूंदी, त उनजो हिकिड़ो प्रैक्टिकली असांखे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो नज़र अचे पियो त फ़ौज वाकई इन्हनि मामलनि खां पाण खे परे रखियो आहे। इनजे करे इमरान ख़ान जे इल्ज़ामनि जे जवाब में बाजवा साहिब खे पाण साम्हूं अचिणो पियो पए, छाकाणि बाजवा साहिब जी जेका पोज़ीशन आहे हू प्रेस कॉन्फ्रेंस बि नथा करे सघनि, ऑन रिकॉर्ड का शइ नथा चई सघनि। इनजे करे मुलाक़ातुनि में बंदि कमरनि में कॾहिं सोर्सिस जे ज़रिए इंटरव्यू पिया ॾियनि ऐं कॾहिं पाण जेको जावेद चौधरी या इन क़िस्म जे जेके जर्नलिस्ट आहिनि जिन्हनि सां मुलाक़ातूं करे शयूं साम्हूं पिया आणनि। मक़सदु इहो आहे त इमरान ख़ान जेको चए पियो वन साइडेड स्टोरी आहे त उनखे हू पंहिंजो वर्जन ॾियनि, पर इन ॿिन्हिनि में यानी जेका ॻाल्हि इमरान ख़ान थो पिया चवनि ऐं जेका ॻाल्हि बाजवा साहिब पिया चवनि, इन ॿिन्ही शयुनि जो जेको कंक्लूजन आहे, नतीजो आहे, उहो इहो थो निकिरे त हिकिड़ो अहिड़ो दौरु पाकिस्तान में गुज़रियो आहे इमरान ख़ान साहिब खे ठाहिण खां वठी इमरान ख़ान साहिब खे वज़ीर आज़म बणाइण ऐं पोइ इमरान ख़ान साहिब जी हुकूमत में वञण ताईं, यानी हुकूमत जे ख़ात्मे ताईं हिकिड़ो अहिड़ो दौरु गुज़रियो आहे जेको आईनी कानून खां मावरा हुयो, जंहिंमें जमहूरियत या वोट जी का हैसियत कोन हुई, पार्लियामेंट जी का हैसियत कोन हुई। ऐं इहो हाणे एतिराफ़ उहे ध्रुव कनि पियो, उहे पाण प्लेयर जेके आहिनि जिन्हनि इहो सॼी रांदि रचाई हुई उहे पाण कनि पिया।
सो बेसिकली जीअं असां पाण ॾिसूं त के ॿ माण्हू जेकॾहिं जहिड़ी के जुर्म हूंदा आहिनि उनमें को हिकिड़ो पकड़िजी पवंदो आहे त पोइ वरी ॿियो उन ते इल्ज़ाम हणंदो आहे या ॿई हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा आहिनि, हाणे कचूं पिया कनि हिक ॿिए जूं ऐं इहा सूरत हाल अॻिते ईंदी। मूंखे त लॻे थो त इहो मामिलो सिर्फ़ु एसि ताईं न रुकंदो, बल्कि हिन जा जेके ॿिया प्लेयर्स आहिनि, जीअं हाणे साकिब निसार साहब बि वज़ाहत कई आहे, कुझु अञा ॿिया प्लेयर्स बि आहिनि, उहे बि अॻिते हली साम्हूं ईंदा ऐं मामिलो जेको आहे बिल्कुलु पंहिंजो अछा कारा पधरा थींदा त कहिड़ो किरदारु अदा कयो। सो इनखे आउं इहो बि ॾिसां त हिकिड़ो तारीख़ जेका आहे उहा एतिराफ़ कराए पई सभिनी जेके किरदार आहिनि जिन्हनि पाकिस्तान में जमहूरियत ते राताओ हयो, जिन्हनि पाकिस्तान में वोट चुरायो, जिन्हनि पाकिस्तान जी पॉलिटिकल लीडरशिप खे बग़ैर कंहिं सज़ाउनि जे जेलुनि में रखियो। हाणे इल्ज़ाम आहे न आहे उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, इल्ज़ाम साबित त न थियो ज़ाहिर आहे, नवाज़ शरीफ़ साहब ते ख़ैर हिकिड़ी सज़ा हुननि खे ॾियारी वई, पर बाक़ी जेका लीडरशिप हुई जंहिंमें पीपुल्स पार्टी जी, मुस्लिम लीग नून जी जेका टॉप लीडरशिप हुई, सभु को साल को 2 साल को 3 साल जेलनि में रहिया। सो उहे समूरा किरदार जेके आहिनि उहे तारीख़ वाउखा करे पई ऐं उहा जेका रांदि हुई, उहा जेका साज़िश हुई गैर आइनी, उनखे बि किरदारनि जे ज़रिए तारीख़ साम्हूं पई आणे। सही त कीअं त ॾिसो त रुगो बाजा साहब जो इहो बसि एतिराफ़ करण ई इनफ आहे या अव्हांखे लॻे थो जेके बि इन समूरे अमल में किरदार रहिया, ख़ासि तौर ते प्लान इमरान ख़ान जंहिंखे चयो थो वञे, उनमें जेके बि मुलविस रहिया, नथा सम्झो त उन्हनि खां पुछाणो थियणु खपे या इन जो बाब कीअं बंदि थींदो आहे, जेका तजर्बेगाह आहे, केतिरो मुल्क खे लास ॾिनो आहे, या बसि उहे एतिराफ़ करे वेही रहंदा ऐं का पुछा गाछा कोन थींदी ऐं इहो दरवाज़ो बंदि न थींदो? ॾिसो, उसूली तौर ते सज़ाऊं थियणु खपनि, ज़ाहिर आहे सज़ा जज़ा सज़ा जो अमल हुजणु खपे। जॾहिं उहे एतिराफ़ कनि था, हाणे जेकॾहिं इहो एतिराफ़ करणु त भई आर्मी चीफ जेको आहे उन वक़्त जो आर्मी चीफ इहो एतिराफ़ पियो करे त मूं इमरान ख़ान खे अहल करार ॾियारणु ऐं सादिक़ अमीन करार ॾियारण लाइ उन वक़्त जे हिकिड़े ऑफिसर जे ज़रिए चीफ जस्टिस खे मैनेज कयो। बिल्कुलु, तो इहो वॾो एतिराफ़ आहे। हाणे इहो एतिराफ़ आहे त ज़ाहिर आहे हिन ते इन्वेस्टिगेशन थियणु खपनि, जिन जो जेको ॾोह आहे, जेको किरदारु आहे, उनजो पुछाणो थियणु घुरिजे, सज़ा जज़ा हुजणु घुरिजे। जेकॾहिं दुनिया जे कंहिं बि मुहज़िब मुल्क में इन जे 1% बि जेकॾहिं का अहिड़ी शइ जो एतिराफ़ कयो वञे हा त हिन वक़्त ताईं त उते जेको आहे तहलको मची वञे हा। ज़ाहिर आहे सॼी सोसाइटी जेको आहे उहा रिएक्ट करे हा, पर पाण वटि ज़ाहिर आहे इहा त एॾी वॾी शइ कोन्हे, नथी सम्झी वञे। डायरेक्ट मार्शल आऊं लॻियूं आहिनि, आइन खे पाण वटि केरु कुझु सम्झे कोन थो, पंहिंजो पार्लियामेंट खे टके टोकरी रही आहे सदाईं। सो पंहिंजे मुल्क में ख़ैर इहा शइ इहो को वॾो अहिड़ो मामिलो न आहे, पर जहिड़े तरीक़े सां तब्दीली अचे पई ज़हननि में ऐं पंहिंजो जेको सोच में, त उन मां मूंखे इहो लॻे थो त अॻिते हली अॼु न त सुभाणे इहो मामिलो कानून जे हुन में ईंदो, इन पकड़ में ईंदा जेके किरदार आहिनि ऐं अचण बि घुरिजनि। सही सही। अच्छा इमरान साहब, हाणे कीअं न ॾिसो भला हीअ जेका सूरत हाल आहे पंजाब जी, 11 तारीख़ ताईं एतमाद जो वोट वठिणो आहे परवेज़ इलाही खे, 9 तारीख़ ते इजलास पियो थिए। अॼु इमरान ख़ान साहब हिदायतूं पिया जारी कनि ऐं इहे बि इतला आहिनि कि मेंबर में बि न अचनि एतमाद जो वोट ॾियण जे लाइ। सो पंजाब जी सूरत हाल कीअं पियो नज़र अचे मूंखे? ॾिसो, पंजाब में एतमाद जो वोट जे हवाले सां त मूंखे नज़र नथो अचे त को परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठण में कामयाबु थी वेंदा। काफ़ी सारा माण्हू नाराज़ आहिनि, जहांगीर तरीन ग्रुप सां बि हिन वक़्तु जेके खोड़ सारा MPAs आहिनि उहे राब्ते में आहिनि ऐं इतिहादी मुस्लिम लीग क़ाइदे आज़म उन जा माण्हू टुटी सघनि था, यानी परवेज़ इलाही जी पंहिंजी जेका जमात आहे। सो एतमाद जो वोट नज़र नथो अचे त को परवेज़ इलाही साहब वठी वठंदा। परवेज़ इलाही साहब जी कोशिशि हूंदी त अदालत जे फ़ैसिले खां पोइ अॻिते वञी मामिलो ॾिसिजे, उन फ़ैसिले खां अॻु में एतमाद जो वोट जेकॾहिं परवेज़ इलाही साहब अटैम्प्ट कयो वियो त मूंखे नथो लॻे त एतमाद जो वोट परवेज़ इलाही वठी सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इमरान ख़ान साहब हिकिड़ी कमेटी ठाही आहे त एतमाद जे वोट लाइ नंबर पूरो कजे। हाणे उन कमेटीअ में जेके अॻुवान आया आहिनि उहा सभु BCD खां बि कैटेगरी जा अॻुवान आहिनि। मिसाल हाणे कमेटी जेका ठही आहे उन में न को शाहमूद कुरैशी आहे, न को फवाद चौधरी आहे, न को ॿियो को टॉप जेको लीडर आहे, न को शफ़क़त महमूद आहे, या पंजाब जो कोई इवन अहम ज़िम्मेदार जेके आहिनि पंजाब जा उहे कोन्हनि। हाणे उन कमेटी में स्पीकर सफ़ेद ख़ान आहे, उस्मान बुज़दार, असलम इक़बाल, महमूद रशीद, अब्बास अलमदार। हाणे इन्हनि में जेकॾहिं को संजीदा किरदार सां ॾिसूं त उहो आहे असलम इक़बाल, जंहिं वटि 2-4 माण्हू थी सघनि था उनजी लॉबी में हुजनि। महमूद रशीद अकेलो माण्हू आहे, सफ़ेद ख़ान उनजी का लॉबी कोन्हे, को माण्हू अब्बास अलमदार हाणे इहो पहिरियों दफ़ो असां पिया ॿुधूं। अच्छा, हाणे इन जो मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान जो जेको ऑर्डर आहे, इमरान ख़ान जो जेको रिट आहे पार्टीअ ते, उहा न पई हले। जेकॾहिं हले हा त पोइ टॉप लीडरशिप
इन एतमाद वारे वोट में इमरान खान जो साथ ॾिए हा उहा न पई ॾिए त इन जे करे इमरान खान साहिब जेको टें या चौथे दर्जे जी लीडरशिप खे इहा ज़िम्मेदारी ॾिनी आहे। सो जॾहिं टॉप लीडरशिप इमरान खान साहिब सां गॾु न पई हले, इवन इस्तीफ़ाउनि जे मामले ते तव्हां ॾिसो त शाह महमूद कुरैशी ऐं परवेज़ खट्टक स्पीकर सां मुलाक़ात करण खां इनकार करे छॾियो इमरान खान जी हिदायत जे बावजूदि। सो सूरत हाल एॾी का सवली न आहे। वोट ऑफ कॉन्फिडेंस जेको आहे इमरान खान जेको पाण वरितो हुयो 21 में मार्च 21 में जॾहिं चूंडूं हारायूं हुयूं सेनेट जूं हफ़ीज़ शेख, त उन खां पोइ इमरान खान साहिब जेको एतमाद जो वोट वरितो त उहो बि कमरजाद बाजवा ऐं सैयद हमीद मैनेज कयूं हुयूं शयूं। हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे ॾाढी ॾुखी आहे। PTI जा 3 अॻमी माण्हू जेके आहिनि उहे मीडिया रिपोर्ट पियो करे त नाराज़ आहिनि, उहे पार्टी जी पॉलिसी सां गॾु न हूंदा, इहो इम्कान ॾेखारे पियो वञे। 187 आहिनि, 2 माण्हू हेॾे होॾे थियणु मूंखे नथो लॻे त को वॾो इशू आहे। 2 माण्हू हेॾे होॾे थी विया त पोइ एतमाद जो वोट रहंदो, इमरान खान जो हुकूमत पंजाब मां ख़तमु थी वेंदी। सो अञा वक़्तु पियो आहे। इमरान खान साहिबु ऐलान करे ऐं पोइ ते हटण में देरि न लॻाईंदा। सो जेको 9 जनवरी ते असेंबली जो इजलास आहे, इहो इजलास त थी सघे थो थिए, पर एतमाद जे वोट लाइ इजलास थींदो इहो ॾिसिजे त उन ते अमल थिए थो या नथो थिए। सही। अच्छा इमरान साहिब, किथे ईअं त नथो थिए त परवेज़ लाई जेके पाण खान साहिब जे ज़ाहिर फ़ैसिलनि ते त उहो अमल कोन पिया कनि, उहे हक़ में बि कोन हुआ त असेंबली टुटे, किथे खान साहिब इहो पाण त नथा चाहिनि त ठीकु आहे परवेज़ लाई खे इतमाद जो वोट न मिले, असेंबली न टुटी सघी, पर परवेज़ लाई CM न रहे, किथे ईअं त कोन्हे अंदरूनी खाना उन्हनि जी बि इहा कोशिशि हुजे? ॾिसो, असल में इमरान खान साहिब ज़ाहिर आहे उनखे सूट करे थो पंजाब में उन्हनि जी हुकूमत न हुजे। मसइलो इहो आहे त इमरान खान साहिब जेके आहिनि उहे ख़ौफ़ज़दा बि आहिनि। हिकु त उन्हनि जो इहो आहे, ख़्वाहिश आहे त पंजाब में हुकूमत उन्हनि जी न हुजे। उन सां इहो फ़ाइदो थींदो त इमरान खान टोटली मज़लूमियत वारी साइड ते हलिया वेंदा। पर जेकॾहिं हुकूमत नथी रहे पंजाब में त पोइ पनाहगाह न रहंदी। इमरान खान साहिब खे घटि में घटि पंहिंजे रहण लाइ, पंहिंजी सिक्योरिटीअ लाइ हिकिड़ो सूबो खपे। KPK में सिक्योरिटी सूरत हाल का सुठी कोन्हे। इमरान खान साहिब होॾां वेंदे जेको आहे ज़ाहिर 1000 दफ़ा सोचींदा वञण खां पहिरीं। सो पंजाब आहे जिते इमरान खान साहिब पाण खे महफ़ूज़ सम्झनि पिया। इस्लामाबाद में बि ज़ाहिर आहे राणा सनाउल्लाह जो राज आहे। इमरान खान साहिब राणा सनाउल्लाह जे राज में न वेंदा। सो इमरान खान साहिब हुकूमत विञाइण बि चाहिनि था, रखण बि चाहिनि था। सो पाण में जेको सिंधी में चवंदा आहियूं न, हिकु मुठ में 2 गिदरा, पर 2 गिदरा इमरान खान साहिब रखे न सघंदा। या त इमरान खान साहिब पंहिंजी ज़ात ते जेके उन्हनि खे ख़तरात आहिनि गिरफ़्तारी वग़ैरह जा, उन्हनि ख़तरनि खे जेको आहे लिफ्ट न कराइनि, ख़ातिर में न आणनि, ऐं त पोइ हुकूमत हली वेंदी त पोइ इमरान खान खे फ़र्क़ु न पवंदो। पर जेकॾहिं हुकूमत हली वञे थी, इमरान खान साहिब खे गिरफ़्तारी जो भउ रहे थो, त इमरान खान साहिब पोइ कोशिशि कंदा त हुकूमत बरक़रार रहे। उनजे करे मूं चयो अञा 9 तारीख़ में काफ़ी ॾींहं आहिनि, इमरान खान साहिब खे U-turn वठण में घणी देरि न लॻंदी। छाकाणि त जॾहिं इमरान खान साहिब खे इहो भउ शदीद थी वियो त भई मां गिरफ़्तार बि थी सघां थो, त पोइ उन सूरत में इमरान खान साहिब जेके आहिनि जेको ऐलान करे वेठा आहिनि त असां एतमाद जो वोट 11 खां अॻु में वठंदासीं, उन खां वापसि बि वञी सघनि था। सही। छाकाणि त परवेज़ लाई जी हुकूमत में उन्हनि खे अहसासु थी वियो, FIR जो न थियणु, फॉरेंसिक जेका थी इन्वेस्टिगेशन इमरान खान ते अहसासु थी वियो आहे त परवेज़ लाई नाले में त उन्हनि जो वज़ीर आला आहे, पर उन्हनि जो आहे कोन अहसासु त हूंदो, उनजे करे हू चाहींदा न चाहींदा रहे न रहे। बहरहाल जेकॾहिं परवेज़ लाई साहिबु नथो रहे त छा था सम्झो त वॾो वज़ारत कंहिं थी वञे, इहो बि वॾो सुवालु आहे। ऐं अॼु जेके हसन मुर्तज़ा साहिबु बयानु जारी कयो आहे, हमला कया आहिनि नवाज़ लीग ते, इहो वरी छा मामिलो थियो आहे सर? ॾिसो, हाणे हिकिड़ो त जेको असां ॻाल्हि कयूं त इमरान खान साहिब जेके आहिनि उहो परवेज़ लाई जी हुकूमत हूंदे बि उन्हनि जी हुकूमत न आहे, इहा हक़ीक़त आहे। पर उन हुकूमत में इमरान खान खे एतिरो यकीन आहे त उहे गिरफ़्तार न थींदा। उन्हनि खे एतिरो लॻे थो उन्हनि खे सिक्योरिटी मिले पई। ॿी ॻाल्हि त परवेज़ लाई जेकॾहिं हुकूमत ख़तमु थिए पई थी वेंदी त पोइ वॾी वज़ारत ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नून वटि मेजॉरिटी आहे। पर मुस्लिम लीग नून भी कोशिशि इहा करे पई त हीअ 8-9 महीननि जी वज़ारत आला न वठिजे। उन सूरत में हसन मुर्तज़ा जो नालो वरितो पियो वञे, पर हसन मुर्तज़ा हमज़ा शहबाज़ लाइ बि कोशिशि थिए पई। इवन जेको हमज़ा शहबाज़ पाण कोशिशि कनि पिया, जंहिंजे करे ज़रदारी साहिबु कुझु ॾींहं अॻु में स्टेटमेंट ॾिनी त भई मुंहिंजे लाइ बिलावल ऐं हमज़ा शहबाज़ हिकु जहिड़ा आहिनि। अच्छा, जेसिताईं हसन मुर्तज़ा जी ॻाल्हि आहे त उन सां मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि थी आहे। हसन मुर्तज़ा जो चवणु दुबई में आहे, हुनजो चवणु इहो आहे त भई हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं कई आहे उहा इहा न आहे त को मूं मुस्लिम लीग नून जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कई आहे। ड्राइंग रूम में कचहरी गपशप में का ॻाल्हि थी पए, उते इहे ॻाल्हियूं थियूं त मुस्लिम लीग नून जे अंदरि जेको तासुर आहे त भई हर शइ जेका आहे शरीफ़ ख़ानदान अंदरि थी वञे पई, उन तासुर जी मूं ॻाल्हि कई आहे। मुख़्तलिफ़ सियाको सबाक़ हुयो हुनजो, पर उहो मीडिया ते शइ अची वई आहे। हाणे मीडिया हुनखे रिपोर्ट करे पियो, पर उनजो को पंजाब जो इतिहाद या मर्कज़ जो इतिहाद आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो को उन सां एॾो डैमेजिंग न आहे। उहो को जेके पॉलिसीज़ आहिनि पीपुल्स पार्टीअ जूं उहे इन हसन मुर्तज़ा जी स्टेटमेंट जो तालुक़ु उन सां न आहे। उहा हिकिड़ी
जीअं हुन ॿुधायो मूंखे त हिकिड़ी ज़ाती कचहरी हुई, न को प्रेस कॉन्फ्रेंस हुई न छा, हुन ज़ाती कचहरीअ में हिकिड़े गपशप जे मूड में शयूं थियूं त भई नून लीग अंदरि छा पियो हले, त उनजो ज़िक्र थियो त उन में इहा ॻाल्हि निकिती ऐं पोइ उनखे मीडिया पंहिंजे तरीक़े सां रिपोर्ट कयो। सो बहरहाल अहिड़ियूं स्टेटमेंट ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून को हिकु जमात न आहिनि रहियूं न, उहे ॿ अलॻि अलॻि पार्टियूं आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जो पंहिंजो मिज़ाज आहे, पीपुल्स पार्टी जो पंहिंजो मिज़ाज आहे। मुस्लिम लीग नून में या शिकायत छा बल्कि हक़ीक़त आहे त अपोज़िशन लीडर बि हुजे त पंहिंजी फैमिली मां ई थींदो, शरीफ़ फैमिली मां, वज़ीर आला हुजे त शरीफ़ फैमिली मां ई थींदो, वज़ीर आज़म हुजे तॾहिं बि शरीफ़ फैमिली मां ई थींदो, पार्टी जी सदारत बि शरीफ़ फैमिली में, पार्टी जी नायब सदारत बि शरीफ़ फैमिली में, तायात क़ाइद बि शरीफ़ फैमिली में। इहो तासुर छा या हक़ीक़त आहे, छो हक़ीक़त जी उन ॻाल्हि कई आहे। हा उहो हाणे उनखे जेकॾहिं मुस्लिम लीग नून उन ॻाल्हि खे इशू उन लाइ ठाहिणु चाहे त उन वटि हिकिड़ो जवाबु मौजूदु आहे। सो पर मूंखे नथो लॻे त हिन सां को फ़र्क़ु पवंदो हुननि जे इतिहाद ते। सही। ऐं अवां जीअं ॿुधायो ज़ाहिर आहे हिकिड़े घर ताईं रहे थो ऐं पाकिस्तान जी सॼी सियासत ईअं ई आहे त उहे ई जेके ख़ानदान आहिनि चंद उहे ई रहनि था, पार्टियुनि जा सरबराह बि ऐं अहम उहिदा बि। त मरियम साहिबा खे जेके नयूं ज़िम्मेवारियूं मिलियूं आहिनि जेकॾहिं वरी उन ते बि अवां जी राय असीं ॼाणणु चाहींदासीं। सीनियर नायब सदर बि थियूं आहिनि ऐं चीफ जेके आहिनि ऑर्गेनाइज़र बि पार्टी जो उन्हनि खे ई मुक़ररु कयो वियो आहे। इन सां छा था सम्झो त नवाज़ लीग ते केतिरो फ़र्क़ु पवंदो ऐं ईंदड़ जेका इलेक्शन आहे उन में नवाज़ लीग जे लाइ इहो केतिरो फ़ैसिलो फ़ाइदेमंद साबित थींदो? ही फ़ैसिलो नून लीग खे काफ़ी देर अॻु में करणु खपे हा। सबबु इहो आहे त मरियम नवाज़ साहिबा जेके गैर फ़ाल थी वियूं उनजो पोयां वजह सबबु इहो हुयो त मरियम साहिबा जी इहा डिमांड हुई त भई जेकॾहिं आउं माण्हुनि में वञा थी ऐं काउंसलर आहियां ऐं ॻाल्हायां थी, मुंहिंजी ॻाल्हि माण्हू ॿुधनि था, उनजो असर बि थिए थो, त पोइ ऐं ज़िमेदारी मूं वटि हुजे, फ़ैसिले जो अख़्तियार बि मूं वटि हुजे। इहो त नथो थी सघे त आउं पार्टीअ खे रीऑर्गनाइज़ कयां, पार्टी खे मुतहरिक कयां, पार्टीअ खे जेको पंहिंजो हर ॾुखे वक़्त में आउं पंहिंजो उथारियां, पंहिंजे पेरनि ते बीहारियां ऐं पोइ फ़ैसिला वरी ॿियो केरु करे। त इहो मरियम नवाज़ साहिबा पंहिंजे वालिद खे बि चयो हुयो त या अवां जेकॾहिं फ़ैसिला कयो था त ठीकु, अवां त ॿाहिरि वेठा आहियो। त हिते पाकिस्तान में त ज़ाहिर आहे माण्हू नवाज़ शरीफ़ खां पोइ मरियम नवाज़ खे पिया ॾिसनि, त पोइ मरियम नवाज़ वटि अख़्तियार बि हुजणु खपे। इहा मरियम नवाज़ साहिबा जी पुराणी डिमांड हुई, उनजे करे अवां ॾिठो जेका 17 जुलाई वारी चूंड हुई उन में बि मरियम नवाज़ उन तरह सां मुतहरिक न थियूं हुयूं जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे थियणु खपे हा। उन खां पोइ 16 अक्टूबर वारी चूंड दौरान मरियम नवाज़ साहिबा मुंहिंजो ख़्याल आहे मुल्क खां ॿाहिरि हली हुयूं। सो उहो उनजो असरु पियो। 16 अक्टूबर वारी चूंड में पंजाब जा ॿई तक इमरान ख़ान खटे वियो हो, जेके हिते हुया पंहिंजो जिथे मुस्लिम लीग नून जा कैंडिडेट हुया। टियों तक त ख़ैर हुयो मुल्तान वारो जिथे पंहिंजो गिलानी साहिब जे पुटु हारायो शाहमूद कुरैशी जी धीअ खे। सो उते जेको मरियम नवाज़ साहिबा जो जेको बेसिक डिमांड हुई उहा इहा हुई त जेकॾहिं आउं माण्हुनि में निकिरां थी ऐं पार्टी खे ऑर्गनाइज़ कयां, पार्टी जा फ़ैसिला मूं वटि हुजणु खपनि। एतिरे ताईं जो मरियम नवाज़ साहिबा टिकट ताईं बि हुनजो हुयो त जेकॾहिं सुभाणे इलेक्शन अचे थी त पोइ टिकट में बि मुंहिंजो इनपुट हूंदो त कंहिंखे टिकट ॾियणी आहे कंहिंखे न आहे ॾियणी। सो उहा मरियम नवाज़ साहिबा जी डिमांड हुई। मरियम नवाज़ साहिबा हिकु दफ़ो अव्हांखे यादि हूंदो हिकिड़ी स्टेटमेंट बि ॾिनी हुई त पार्टीअ जो उहिदो ऐं हुकूमत जो उहिदो अलॻि अलॻि हुजणु खपे, हिकु माण्हू वटि ॿई उहिदा न हुजनि। ज़ाहिर आहे हुनजो डायरेक्ट टारगेट जेको शहबाज शरीफ़ साहिब जी सदारत हुई ऐं मरियम नवाज़ साहिबा जी डिमांड या इहो तासुर हुयो त मरियम नवाज़ साहिबा खे पार्टी जो सदर ठाहिण लाइ कोशिशि कई वञे पई। पर बहरहाल सदारत त हुनखे न मिली आहे, पर सीनियर नायब सदर थी वियो। नायब सदर त मुस्लिम लीग नून में 1.5 दर्जन खां मथे आहिनि। सो उन्हनि सभिनी में मरियम नवाज़ हिकिड़ी नायब सदर हुई। जीअं ख्वाजा साद रफ़ीक आहिनि, जीअं हमज़ा शहबाज़ आहिनि, ईअं सिंध मां 2 नायब सदर आहिनि, KPK मां आहिनि। सो नायब सदर जाम आहिनि, पर बहरहाल इहो थियो आहे त सीनियर नायब सदर ऐं प्लस चीफ ऑर्गेनाइज़र यानी अख़्तियार मरियम नवाज़ साहिबा वटि हूंदो पार्टी खे ऑर्गेनाइज़ करणु, पार्टी जा उहिदा विरहाइणु। सो मरियम नवाज़ साहिबा जी जेका डिमांड आहे उहा ईअं सम्झो त 70% जेका आहे उहा 70% मञी वई आहे। जंहिंखां पोइ मरियम नवाज़ साहिबा हाणे पाकिस्तान वापसि जनम बि ईंदियूं त उहे मुतहरिक हूंदियूं, त उन्हनि वटि इहो अख़्तियार हूंदो त हू पार्टी जा फ़ैसिला पाण करे सघनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां पार्टी हलाइनि। ऐं उनजे पोयां ज़ाहिर आहे हिकिड़ी शइ इहा बि आहे, लॉजिकल बि आहे, शहबाज शरीफ़ साहिब सदर आहिनि पर वज़ीर आज़म आहिनि, त वज़ीर आज़म वटि एतिरो वक़्तु नथो हुजे त उहो पार्टी जे फ़ैसिला कलाकनि जा कलाक वेही पार्टी जी मीटिंगूं अटेंड करे सघनि। सो उहो फ़ैसिलो अख़्तियार मरियम नवाज़ साहिबा खे ॾिनो वियो आहे। कंसल्टेशन ज़ाहिर आहे ज़रूरु थींदी, उहो पंहिंजे वालिद खां पंहिंजे चाचा खां मंजूरी वठी मुशावरत करे फ़ैसिला कंदियूं। पर इहो ज़रूरु आहे त मरियम नवाज़ साहिबा बाख़्तियार हूंदियूं ऐं पंहिंजूं शयूं जेके आहिनि पार्टी जे ऑर्गेनाइज़ेशन जे हवाले सां पाण करे सघंदियूं ऐं प्लस पार्टीअ जा जेके जलसा हूंदा, पार्टी जी एक्टिविटीज़ हूंदियूं, उनजो फ़ैसिलो बि डायरेक्ट मरियम नवाज़ साहिबा पाण कंदियूं। त उन सां मुस्लिम लीग नून खे तमामु घणो फ़र्क़ु पवंदो। मुस्लिम लीग नून जेका गैर फ़ाल नज़र अचे पई उहा गैर मामूली तौर ते मरियम नवाज़ साहिबा जेकॾहिं अची फ़ाल कनि थियूं त उहा गैर मामूली तौर ते फ़ाल थींदे नज़र बि ईंदी।
वॾी महिरबानी, तमामु घणी महिरबानी इमदाद सुमरो साहिबु, ऐं असांखे वक़्तु ॾिनो। ऐं मरियम नवाज़ साहिबा खे जेके अहम ज़िम्मेवारियूं मिलियूं आहिनि उन सां नवाज़ लीग खे फ़ाइदो थींदो ऐं उन ते बि ज़ाहिर तर्ज ऐं तबसरा थियनि पिया। ऐं जॾहिं माहौल इलेक्शन जो जुड़ंदो त उनखां पोइ ज़ाहिर आहे ऑलरेडी मरियम नवाज़ त पहिरियां ई माहौल ठाहे चुकी हूंदी, उनखां पोइ ॿुधाए पियो त नवाज़ शरीफ़ साहिब वापसि अची वेंदा। ऐं उनखां पोइ हींअर जेका ऑलरेडी ख़ान साहिब जी उनजी पार्टी जी पोज़ीशन आहे सभिनी जे साम्हूं आहे। हीअ समूरा फैक्टर जॾहिं गॾिबा त उनखां पोइ ईंदड़ इलेक्शन में ख़ान साहिब जे लाइ मुश्किलातूं जेके आहिनि उहे वधंदे नज़र अचनि पियूं। कराची में सच ॾिठो वञे त ऑलरेडी उन्हनि जो को वोट बैंक हो ई न, ऐं उनखां पोइ वरी जेको ही एमक्यू जो मुख़्तलिफ़ धड़ा गॾिजनि पिया, उहो बि हिकिड़ो वॾो चैलेंजिंग आहे। उनजे करे हींअर खां ई जेके दाहूं आहिनि उहे PTI जूं ॿुधण में अचनि पियूं। ज़रा ईंदड़ ॾींहंनि में छा सूरत हाल रहंदी उन ते पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। बहरहाल हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं, पोइ वापसि ईंदासीं। पाकिस्तान जेका माशी सूरत हाल आहे उन ते बि असीं ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं कल्ह असां ॾिठोसीं काल्ह त इमरान ख़ान साहिबु मौजूदा हुकूमत जे हवाले सां हिकिड़ो वाइट पेपर जारी कयो जंहिंमें ॿुधायो त मईशत जी सूरत हाल PTI जे दौर में कीअं हुई, हाणे इन्हनि 7-8 महीननि में छा आहे। अॼु उनजे जवाब में जेको आहे इसाक़ डार साहिबु काबीना जे ॿियनि मुख़्तलिफ़ वज़ीरनि सां गॾिजी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, वज़ाहती ऐं उन्हनि कंडीशन ॿुधाई आहे पाकिस्तान जी मईशत जी छा आहे। हू भेटनि पिया ख़ान साहिब वारे दौर सां, हींअर सूरत हाल आहे छा, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर